पारसी घोड़े चारसी। इल्म वारे जो ज़रूर मान ऐं क़दुरु थींदो आहे। पुट पारसी पढ़ंदे त वॾो अमलदार थी सघंदे, छो त पारसी घोड़े चारसी। पाड़ो अबो अमा आहे। पाड़े जी वॾी अहमियत आहे। कल्ह राति जॾहिं दौलत खे दिलि जो दौरो पियो त पाड़े वारे जो पुटु वञी इस्पताल पहुचाए आयो। पंहिंजा पुट त अॼु फोन करण खां पोइ सुबुह जो पहुतसि, इन करे चइबो आहे त पाड़ो अबो अमा आहे। पाण पिने घोड़ा गिने। ओधर ते ऐश करण। मोहन ऑफिस मां भारी कर्ज़ खयो ऐं दुबई घुमण वियो, इन खे चइबो पाण पिने घोड़ा गिने। पाण मरंदे कहिड़ा सेण। पंहिंजे मथां आफ़त अचे त पहिरीं पाण खे बचाइबो। बाहि वञे थी वधंदी, अवल पंहिंजा ॿार त बचाए, पोइ पाड़े वारनि जो ख़्यालु कजांइ, छो त पाण मरंदे कहिड़ा सेण। पाण न पाले कुत्ता धारे। ग़रीब हुअण जे बावजूद फिज़ूल ख़र्च करण। नौकरी मिलण खां अवल ई ॻाल्हियूं करी थो स्कूटर वठण जूं, पहिरीं पंहिंजो पेट त पाल, इन खे चइबो आहे पाण न पाले कुत्ता धारे। पाणी पी ज़ात पुछण। कम करण खां पोइ उन जे नतीजे बाबति सोचणु। पुट मंगाइण खां पोइ छा थो सोची त हू तो जहिड़ा शाहूकार आहिनि या न। इहो त ईअं थियो जीअं पाणी पी ज़ात पुछजे। पाईअ ते पकाई नोटनि ते नादानी। थोरो ख़र्च करण खां कीॿाइण पर वॾो ख़र्च करण। अशोक, तूं घर में ज़ाल खे पूरो सूरो ख़र्च ॾी ऐं हिते दोस्तनि सां वेठो होटल में पैसा उॾाई, इन खे चइबो आहे पाईअ ते पकाई नोटनि ते नादानी। पाणी खां अवल कपिड़ा लाहण। अजाई अॻ कथी करे को कमु करण। सुरेश खे अञा ॿार ॼाओ ई कोन्हे ऐं हीउ वते थो छठीअ जे जलसे जूं तयारियूं कंदो, हुनखे चइबो आहे पाणीअ खां अवल कपिड़ा लाहण। पाणी विलोरण। अजाई कोशिश करण। तूं ही लाठीअ जूं टिकेटूं विकिणण जो कमु छॾे ॾे, हिन मां को बि फ़ाइदो कोन थियणो आहे। हीउ कमु आहे जहिड़ो पाणी विलोड़ण। पाणीअ मथे झूपड़ा मूरख उञ मरनि। कंहिं शइ जे वेझो हुअण जे बावजूद हासिल न थियण। ईश्वर इंसान जे अंदरि समायल आहे, पर अज्ञानी इंसान ईश्वर खे ॿाहिरि मंदरनि टिकाणनि में ॻोल्हींदो थो वते, इन खे चइबो आहे पाणीअ मथे झूपड़ा मूरख उञ मरनि। पाणीअ में लठियूं हणण। बेमाना कोशिश करण। तूं केतिरी बि कोशिश कर, इहो ठीकु हो तोखे न मिलंदो, तूं अजायो थो पाणीअ में लठियूं हणी। पियो पर वियो घर। घर में ॿिए जो दख़ल थियण। जॾहिं खां बाबा जे हिन दोस्त जे पुट घर जे हर ॻाल्हि में दस्तंदाज़ी शुरू कई आहे, तॾहिं खां घर जी शांती बर्बाद थी वई आहे। इन करे चइबो आहे पियो पर वियो घर। पीर खां वेसाह भलो। विश्वास वॾी शइ आहे। रमा जे पुट खूब महिनत कई ऐं खेसि सुठी नौकरी बि मिली। हाणे रमा चवे थी त इहो त हुन जे विर्तन रखण जो फल आहे जो पुटस खे एॾी कामयाबी मिली। इन खे चइबो आहे त पीर खां वेसाह भलो। पीर खे खणनि मुरीद। पीरनि फ़क़ीरनि या गुरुनि खे संदन मुरीद या शिष्य ई मशहूरु कंदा आहिनि। हुनखे केरु पुछंदो ई कोन हो, ॿ चारि शाहूकार विदेशी मुरीद छा मिली वियसि,
त हाणे चौधारी संदसि नालो थी वियो आहे। इन करे चवंदा आहिनि त पीर खे खणनि मुरीद। पीर ईसा पीर मौसा, बड़ा पीर पैसा। पैसे जी वॾी अहमियत आहे। जॾहिं खां आशीष शाहूकार थियो आहे तॾहिं खां हर को तो साईं साईं करेसि। अॻु में त खेसि कोई पुछंदो बि कोन हो। इन करे चइबो आहे त पीर ईसा पीर मौसा, बड़ा पीर पैसा। प्रीत न ॾिसे रीत। प्यार को बि बंधन न ॾिसंदो आहे। शाहूकार रोहित माइटनि जे मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ पंहिंजी ऑफिस जे चौकीदार जे धीउ सां शादी कई। इन करे चइबो आहे त प्रीत न ॾिसे रीत। पुट ॼाओ त मूं ॼणियो, धीअ ॼाई त तो ॼणी। सुठे कम जो सवाबु हर को पाण खणंदो ऐं ग़लतियुनि जो जवाबदार ॿियनि खे कंदो आहे। वाह भाई वारा वाह। जॾहिं धंधे में फ़ाइदो पियो त छाती ठोके चए त आख़िर धंधो केरु थो हलाए, ऐं अॼु नुक़सान थियो त सॼो ॾोहो मुंहिंजो। इन खे चइबो आहे त पुट ॼाओ त मूं ॼणियो, धीअ ॼाई त तो ॼणी। पुट कुपुट पींघे में पधरो। ॿार जे सुठे या ख़राब हुअण जी ख़बर नंढे हूंदे ई पइजी वेंदी आहे। महात्मा गांधीअ में नंढे हूंदे ई चोरी न करण ऐं सच ॻाल्हाइण जा गुण नज़र आया, जिन वॾे थियण ते खेसि महात्मा जो दर्जो ॾियारियो। इन करे चइबो आहे त पुट कुपट पींघे में पधरो। पुछणा न मुंझणा। पुछी कमु करणु सुठो आहे। सुबुह जो 8 बजे आयो आहीं ऐं हाणे 10 बजे थो घर पहुची। जे कंहिंखां रस्तो पुछी वठी हा त हीअं टैक्सीअ वारो तोखे चकर त न खाराए हा। इन करे चवंदा आहिनि त पुछणा न मुंझणा। पेट में बुख, कंध में आकड़। ग़रीब हूंदे बि घमंड हुअणु। राकेश खे घर में खाइण लाइ अन्न जो दाणो बि कोन्हे, पर घमंड अहिड़ो ॼण लखापती आहे। इन खे चइबो आहे पेट में बुख, कंध में आकड़। पेट त कुता पिया पालीन। खाधो हर को थो खाए। पेट त हर को साह वारो भरे थो, पर जीवन उन्हनि जो सफलो आहे जेके काराइते नमूने जीअनि था, छो त पेट त कुता पिया पालीन। पैसा फेंक, तमाशा वेख। चौधारी पैसे जी अहमियत आहे। किशोर जॾहिं होटल में बुकिंग घुरी त खेसि चयो वियो त सभु कमरा भरियल आहिनि। संदसि दोस्त मैनेजर खे वधीक पैसा ॾेई पाण सुठो कमरो हथ करे वरितो। इन करे चइबो आहे त पैसा फेंक, तमाशा वेख। पैसे पलो महांगो, रुपए पलो सस्तो। जहिड़ो वक़्तु तहिड़ो वहिंवार। अॻे गोपाल वटि ज़ाल खे 2 चूड़ा वठी ॾियण जा पैसा कोन हा। हाणे भाॻ खुलियो अथसि त जोणस ज़ेवरनि सां झिझी पई आहे। इन करे चइबो आहे त पैसे पलो महांगो, रुपए पलो सस्तो। पैसो आहे शींहं जे कन में। धन कमाइण ॾुखियो आहे। तोखे ख़बर बि आहे त सेठ रोचलदास हिन धंधे खे वसाइण लाइ शुरूअ में मज़ूरी बि कई ऐं जोखम बि खयां। शाहूकार थियण को सवलो आहे छा? छो त पैसो आहे शींहं जे कन में। पैसो ॾिनो ॿरो छिनो। धन सां हर को कमु रास थिए थो। किशनचंद होशियार माण्हू आहे। जिते कमु अटके उते पैसो खाराए। हुनखे ख़बर आहे त पैसो ॾिनो ॿरो छिनो। भत पराओ ॾिसी पेट पराओ न कजे। मुफ़्त जो खाधो ॾिसी हबछ न कजे। कल्ह दोस्त जी शादीअ में मोहन एतिरो खाधो जो अॼु पेट पकड़े वेठो आहे। इन करे चइबो आहे त भत पराओ ॾिसी
पेट पराओ न कजे। बगल बाह जा न साहुरा न पेका। घर छॾे निकितल ज़ाल जी इज़त न थींदी आहे। रीता शादी खां पोइ बि कमल सां मिलण न छॾियो ऐं आख़िर हुन सां भॼी वई। हाणे कमल जे दोखे ॾियण ते दरबदर थी वई आहे। इन करे चइबो आहे त भगल बाह जा न साहुरा न पेका। भॻो घड़ो ढौं ढौं करे। घटि ॼाण वारो घणो ॻाल्हाईंदो आहे। तूं लॿाड़ी प्रकाश जी ॻाल्हि ई छॾ, हिन खे अचे कुझु कोन, पर ॻाल्हाए ईअं जीअं हुन खां होशियार कोई कोन्हे। इन खे चइबो आहे त भॻो घड़ो ढौं ढौं करे। भरी मारे भेरो न मारे। ॻरे ॿार खणण बदिरां थोरो थोरो करे वज़न खणणु घुरिजे। केतिरो चयोमांसि त घर किस्तुनि ते ख़रीद कर त सहूलियत थींदइ, पर हुन पूरी क़ीमत चुकाए घर वरितो ऐं हाणे कर्ज़ था खणणा पवंसि। इन करे चइबो आहे त भरी मारे भेरो न मारे। भली बुख भरमजी शल न वञे शान। इज़त खां वधीक पेट न आहे। पीउ पुट खे चयो त पुट पेट लाइ कॾहिं बि ग़लति कमु करे पाण खे बदनाम न कजि, छो त भली बुख भरमजी शल न वञे शान। भॼ चढ़िया चए मस्त था अचनी। चरियनि खां बि वधीक चरियाईअ जा कम करणु। पंजू हूअं ई घटो कुल वारो, वरी जो पुट सामाणो सो सफ़ा चढ़ियो। इन खे चइबो आहे त भॼ चढ़िया चए मस्त था अचनी। भॼंदड़नि जे अॻियां विरंदड़नि जे पोयां। बेउसूल बिचापड़ो माण्हू। जॾहिं मिल में हड़ताल थी त दिनेश वञी मुलाज़मनि सां वेठो नारेबाज़ी करण। जॾहिं गोड़ थी पियो ऐं पुलिस आई त हू वञी बीठो मालिक सां गॾु शिकायत दर्ज कराइण। इन खे चइबो आहे त भॼंदड़नि जे अॻियां विढ़ंदड़नि जे पोयां। भाण त खेती न त कोरी देती। भाण हुजे त खेती सुठी थींदी। नरेश वटि अवाड़ी त ख़ूब वॾी आहे, पर पूरो भाण न मिलण करे महिनत जे बावजूद खेसि सुठियूं भाॼियूं कोन थियूं मिलनि। इन करे चइबो आहे त भाण त खेती न त कोड़ी रेती। भुली भुली भाण आई साब न भुली। ग़लती करे पछताइण खे ग़लती न चइजे। राकेश हूअं त ख़ूब आवारागर्दी कंदो हो, पर शादी खां पोइ सुधरी पियो आहे। ठहियो भुली भुली भाण आई साब न भुली। भेण न कजे ॾेराणी थी पवंदी वेरियाणी। आम तौर ॾेराणियूं हिक ॿिए सां न ठहंदियूं आहिनि। रमा भेण जी शादी ॾेर सां कराए ख़ुशि हुई त ॿई भेनरूं गॾिजी प्यार सां रहंदियूं, पर भेणस त अचण सां ॿिन्ही भाउरनि खे वेढ़ाए छॾियो। इन करे चइबो आहे त भेण न कजे ॾेराणी थी पवंदी वेरियाणी। भोलड़े खे बि पंहिंजी ज़ाल प्यारी। पंहिंजी ज़ाल हर कंहिंखे प्यारी हूंदी आहे। तूं जो पंहिंजी नुंहं सां सॼो ॾींहुं खिटपिट कंदीअ त कॾहिं त पुट ऐं तोसां विरंदो न, छो त भोलड़े खे बि पंहिंजी ज़ाल प्यारी हूंदी आहे। तरार जो घाव मिटी वञे, ज़बान जो घाव न मिटे। अहिड़ो न ॻाल्हाइजे जंहिंसां कंहिंजी दिलि दुखे। तो कमल खे ॾाढो घटि वधि ॻाल्हायो आहे, हाणे सॼी उमिरि हुन जे दिलि मां उन जो असरु न मिटजंदो। इन करे चइबो आहे त तरार जो घाव मिटी वञे, ज़बान जो घाव न मिटे। तकड़ कमु शैतान जो। हर को कमु धीरज सां करणु घुरिजे। भाईवारीअ जे बारे में तूं सोचे सम्झी जवाबु ॾे। तकड़ करण जी ज़रूरत कान्हे, छो त तकड़ कमु शैतान जो आहे। तकड़ी कुती अंधा गुलड़ ॼणे। तकड़ में कमु करण सां नुक़सानु थींदो आहे।
जांच करण बिना अजाई तकर करे केस कए ऐं हाणे अची फाथो आहीं। इन करे चइबो आहे त तकड़ी कुती अंधा गुलड़ ॼणे। तिर जी गुथी 100 चोटूं खाए। थोरी ग़लती करण सां वॾो नुक़सान थींदो आहे। राम इंटरव्यू ॾियण वियो पे, पर थोरी देरि करण सां हुन जी गाॾी छुटी वई ऐं इंटरव्यू ते पहुची न सघियो। इन करे चवंदा आहिनि त तिर जी गुथी 100 चोटूं खाए। तुर्त दान महापुण्य। सुठे कम में देर न कजे। भरत खे वीचार आयो त ज़िलज़िले सबबि तकलीफ़ में आयल माण्हुनि जी तुर्त मदद करणु घुर्जे, छो त तुर्त दान महापुण्य। तुंहिंजो सो मुंहिंजो, मुंहिंजे हथ न लाइ। स्वार्थी हुजणु। मनीष अलाए घणा दफ़ा मूंखां उधारा पैसा वठी वियो आहे। अॼु 10 रुपया उधारा घुरियामांसि त चयईं मूं वटि आहिनि ई कोन। मतिलबु त तुंहिंजो सो मुंहिंजो, मुंहिंजे हथ न लाइ। तुख़्म तासीर सुबत असर। माण्हूअ ते माइटनि ऐं संगत जो असरु थींदो आहे। मोहन ते माउ पीउ जो असरु आहे ऐं संगत बि सुठनि दोस्तनि सां अथसि। इन करे सभिनी सां सुठो वहिंवार कंदो आहे। इन करे चइबो आहे त तुख़्म तासीर सुबत असर। तूं भौंक मैकू निंड आवे। अजाई ॻाल्हि ते ध्यानु न ॾियणु। भरत किशोर खे घटि वधि पे ॻाल्हायो, पर हुन उन ते ध्यानु ई कोन थे ॾिनो ऐं पंहिंजो कमु कंदो रहियो। इहो थियो तूं भौंक मैकू निंड आवे। तेरीअ में बि त मेरीअ में बि। बिना उसूल वारो। गोपालदास जी ॻाल्हि न कर, हू ॿई पासा वठंदो आहे। तोसां तो जहिड़ो, मूंसां मूं जहिड़ो। मतिलब त तेरीअ में बि त मेरीअ में बि। तेल तिरनि मां ई निकिरंदो आहे। वापारी पंहिंजो फ़ाइदो हासिल करे ई वठंदो। पेट्रोल महांगो थींदो त शयूं महांगियूं थींदियूं। वापारी पंहिंजी पूरत करे ई वठंदा, छो त तेल त तिरनि मां ई निकिरंदो आहे। तेल महांगो न हुजे त गिदड़ पिणु चोटियूं मखीन। पैसे खां सवाइ को बि कमु न थींदो आहे। मुंबई शहर सुठो, पर मसवारूं एतिरियूं घणियूं आहिनि जो उते रहणु हर कंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे। इन करे चइबो आहे त तेल महांगो न हुजे त गिदड़ पिणु चोटियूं मखीन। ठन गोपाल। ग़रीब थी वञणु। ज्ञानचंद कॾहिं त सेठ हो, पर हाणे त ठन गोपाल लॻो पियो आहे। थलो चढ़ो वॼे घणो। घाटे अकुल वारो घणो ॻाल्हाईंदो आहे। अकुल पाईअ जो कोन अथसि ऐं ॻाल्हियूं थो करे वॾियूं फिलासफ़ीअ जूं। इन करे चइबो आहे त ठलो चढ़ो वॼे घणो। ठोरी बि हली आहे ॻोठ ॿधणु। पंहिंजे वस खां ॿाहिरि जी ॻाल्हि चवणु। टिली रहे थी झूपड़ीअ में ऐं ॻाल्हियूं करे थी बंगले में रहण जूं। इन खे चइबो आहे त ठोरी बि हली आहे ॻोठ ॿधणु।